2000 पेती तव्हांजे बाग मां लहे थी। घणी उम्र थिए थी वण जी हिन जी? हैदराबाद में आपको 150 रुपए किलो। भला इहो मूंखे ॿुधाए फी सीज़न घणा करोड़ कमाए वठंदा आहियो हिन मां? बाबा हिन में अथर ई कोन्हे। जीअं दवा ॾिए कीड़ा 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 मार रेकुल मार। हिकिड़े चांहि मां 3 माण्हुनि खे प्यारी न त हाणे पिनण। दोस्तों ये देसी पालक सिंधी पालक देखें, माशाअल्लाह। हे गोगड़ू ऐं हुरबो, हिन में मेथी हो ही आहे। हे गोगड़ू आहे शलजम। मिक्स आहे सभु? हा सभु मिक्स। पोखियो थो सॼी तव्हांजी आहे? हे ॼमो या वण मां बाईपास ताईं आहे तव्हां? बाईपास ताईं कुंट बाईपास लॻेसि थी। इहा हिकिड़ी ॿेर 25-30 हज़ार ठाहींदी आहे साईं। ये जबी त माशाअल्लाह ये सेहतमंद है त हुनखे ॻाल्हि बुरी त कोन लॻी। सिंध पंहिंजी केॾी माशाअल्लाह सुहारी आहे। सिंध में केॾो सुकून आहे। अल्लाह ताला सिंध खे नज़र बद खां महफ़ूज़ रखे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों ज़िले नौशहरो फ़िरोज़ जे शहर भिरिया सिटी भरिसां हिकिड़े ज़ैतून जे बाग में मौजूदु आहियां। पंहिंजे भाउ जो इहो चैनल सब्सक्राइब कयो, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। अॼोकी वीडियो आहे ज़ैतूननि जे बाग, ज़ैतूननि जे कम, ज़ैतूननि जी पटाई बाबत। दोस्तों आज का व्लॉग थोड़ा स्पेशल है क्योंकि आज आपको दिखाएंगे अमरूद के बागात में अमरूद पेड़ों से तोड़कर किस तरह मार्केट भेजा जाता है, इसका रेट कितना है, होलसेल रेट कितना है और ज़मींदारों को, ठेकेदारों को कितनी बचत होती है। अपने भाई का चैनल सब्सक्राइब करें और वीडियो को आखिर तक ज़रूर देखिएगा। दोस्तों भिरिया सिटी में ही मौजूद आहियूं। गालबाणी मेमण मोहल्ला ही सॾिबो आहे। उन मेमण मोहल्ले में ही ज़ैतूननि जो बाग आहे। बाग जो मालिक आहे साईं मोहम्मद इलियास उर्फ़ अशफाक मेमण साहब। साईं सां कचहरी कयूं था ऐं हिन भाउ जो नालो आहे मोहम्मद सालेह सुमरो साहब। भाउ सां कचहरी कयूं था, पहिरीं साईं सां हालवाल कयूं। दोस्तों ये हैं अशफाक मेमन साहब, इस अमरूद के बाग के ये मालिक है। इनसे बातचीत करते हैं, इनसे मालूमात लेते हैं। घणनि एकड़नि ते साईं तव्हांजो बाग आहे? साईं हे 35 ते आहे, हे 33 ते आहे। 35, 33, 68 68 एकड़ पर इनका बाग है। टोटल ते ज़ैतून लॻल आहे? अच्छा माशाअल्लाह, वॾो बाग आहे काफ़ी। इहो मूंखे ॿुधायो त ही तव्हां कॾहिं बाग लॻारायो, कॾहिं वण लॻाराया हिन ते? हे वण लॻाइण फेबरवरी में। त तव्हां शुरूआत कॾहिं कई? शुरूआत में 2-3 साल थी विया आहिनि। 30 साल 35 साल थी विया आहिनि। 35 साल? हा अंदाज़ो। पहिरीं छा हिते फ़सुल काईंदा हो? लीमा हूंदा। पहिरीं लीमा हुआ? हा लीमा कटराइजासीं। लीमा छो कटराए छॾियव? लीमा में माण्हुनि बेपाड़ी फिटी गई, वण सुकी आहे। अच्छा अणसा आई। सही है। बेपाड़ी वो आहे जो जंहिं वण खे वरितई न, हाँ साढ़े ये नहीं। अच्छा ये बता रहे हैं कि आज से तकरीबन 30 साल पहले यहाँ पर नींबू का बाग हुआ करता था, लेकिन बीमारी लग गई। उस बीमारी ने नींबू के बाग को तबाह करके रख दिया। फिर इन्होंने अमरूद का बाग लगवाया। इहो मूंखे ॿुधायो फी एकड़ ते घणा वण लॻंदा? साईं फी एकड़ 33 बि रखंदा, 35 बि, 30 बि। अच्छा पोइ एकड़नि भेरिया। सही है। ऐं साल में हिकिड़ो दफ़ो ॾे थो मेवो? मेवो सही है। 2 साल साल में 2 दफ़ा? हा बेमुदादो बि थिए थो। बेमुदाइदो बि थिए थो? हा। अच्छा सीज़न कहिड़ी कहिड़ी आहे हिन जी? हींअर सीज़न इहा 4 अप्रैल में ख़तमु आहे न। हा पोइ वरी गुल खणंदो बेमुदादो, आड़ाड़ी सम्झो। सही है। घणो लहे थो फी एकड़ मां मेवो? साईं एकड़ जी वणनि पहिरियां, को वण घटि थो लहे, को वधि थो लहे। हा हा एवरेज छा आहे? एवरेज भली दादा अंदाज़न? हे 2-3 पेती ॾिनी, 2-3 हज़ार पेती ॾिनो। 2-3 हज़ार पेती सॼो बाग? 100 चकी हुजे न। हा 2000 पेती वही कान। पेती में घणो आहे वज़न? पेती भरंदा आहियो 18 किलो। 15-18 किलो वञी थी। 15-18 किलो। 15-18 किलो। 2000 पेती तव्हांजे बाग मां लहे थी फी सीज़न में? माना 2 सीज़न? न सीज़न हिकिड़ी थींदी न। सीज़न ॿियो आड़ाड़ी आहे न, और कहिड़ो कोन खाईंदा आहिनि। अच्छा हुन आवाम पटे खाईंदा। पटे आवाम पोइ फेरन वारा खपाईंदा आहिनि गाॾियुनि ते हेॾो होॾो। अच्छा कंहिं 50-100 ॾिनो टोकरे हुआ न ताल। अच्छा उहो तव्हां कमर्शियल मक़सदनि लाइ न आहे? उहो कहिड़े महीने में लहे थो? उहो बदिलंदो गर्मियुनि में थींदो। हाणे मूंखे फी वण जो हिसाबु ॿुधायो न। साईं ॻाल्हि आहे न, को नंढो वण आहे, को वॾो आहे। फी वण जे लॻे सही न 20 पेतियूं ॾींदो। 20 पेतियूं फी वण? 15-16 हा न। 15-16 15-16 खे पाण कैलकुलेट कयूं 18 किलो सां
हलो 16 किलो फी एवरेज 15 15 किलो लगायूं था 15 खे 15 सां ज़रब कयूं था 150 किलो हिकिड़ो ऐं 750 किलो ॿियो माना 5 मण 5-6 मण लॻल आहे वॾो ॿियो कहिड़ो नंढो आहे। बता रहे हैं कि फी दरख्त जो है एवरेज अच्छा जो दरख्त है उससे तकरीबन 5 मन अमरूद उतरता है हर सीज़न में। ये इसकी पीक सीज़न है, ये कमर्शियल मकासद के लिए अमरूद इस्तेमाल होता है और गर्मियों में जो फल देता है ये बाग वो बोलते हैं कि ऐसे मकामी लोगों को ये दे देते हैं। वो इसलिए दे देते हैं कि उसमें ज़्यादा उनको फ़ायदा भी नहीं होता और ये खुली दिल का मुजाहरा भी करते हैं। पटन भरा ये पटन की तैयारी है। पटन भरा ये होती है अमरूद की पेटी। ये आम की पेटी से बड़ी है। आम की पेटी 7-8 किलो उसमें आम आ जाता है और इसमें तकरीबन ये बता रहे हैं कि 15 किलो 16 किलो आ जाता है अमरूद। वण घणा साल ताईं हले थो? वण साईं महीना त कर हलो। अच्छा हा ॿ टे पीढ़ियूं। हा घणी उमिरि थिए थी वण जी हिन जी? वण जी साईं महीना त हिन 80 90 100 साल बि थिए थी। 100 साल बि थिए थी? लीमे जी उमिरि घटि आहे, अंब जी घटि आहे। अच्छा हीउ जेको वणु आहे मिसाल हिन जो वठूं हिन जी उमिरि घणी थींदी? 15-16 साल उमिरि आहे हींअर। 15-16 साल आहे। हा ठीक आहे सही बाबा आहे। मथे अधे खे 15 साल था महे हीअ 30-35 साल थी वियो लीमा जो बाग कॾहिं। अशफाक साहब का कहना है कि तकरीबन 35 साल उम्र है इस पेड़ की, इस दरख्त की और ये बता रहे हैं कि अमरूद के दरख्त की उम्र 100 साल तक भी हो सकती है, 100 साल तक भी हो सकती है। माशाअल्लाह। ही भला केतिरो कराए तो आहे, केतिरो कमाए तो आहे बाग? साईं कमाए थो जैतून कमाईंदा। अच्छा हीउ जैतून बरखारो आहे। 3-4 तूर ॾींदो आहे। लीमो बि 3-4 तूर, अंब पटी हिकिड़ो चकर, किनो पटी हिकिड़ो चकर, हा ग्रेड पटी हिकिड़ो चकर, नारगी पटी हिकिड़ो चकर। हे हिकिड़े तूर में ॿिए में ॾींदो। ई माण्हू चाह सां था खाइनि शइ। चाह सां। अहिड़ो मेवो आहे माशाअल्लाह। जो हिन ख़ुशबू परे खां अचे। हिकिड़ी ॻाल्हि आहे न सभु कंहिंजे पंहिंजे फ्रूट जो पंहिंजो मज़ो आहे। किने जो पंहिंजो, केले जो पंहिंजो, अंब जो पंहिंजो, जैतून जो पंहिंजो। असांजे ज़िले नौशहरे में असांजे भिरिया में मर्कज़ जैतून जो घणो आहे, वधि मां वधि। हिकिड़ो इहो, ॿियो लाड़काणो। जेको 22 वारी ॿोॾ पई इन में माना 80 सैकड़ो बाग ख़तम थी आहे, 20 सैकड़ो बाग बचा नहीं यार, 80 सैकड़ो बाग ख़तम थी आहे। सिराकी जी आंखें हैं ना, गल वेले दी फल मौसम दा। इस फल का ये मौसम है माशाल्लाह, बहुत ही जायकेदार ये फ्रूट है। सबको पांच और बड़े शौक से खाया जाता है। हैदराबाद के लोग, कराची के लोग। इस साइज का अमरूद जो है हैदराबाद में आपको 150 रुपए किलो, ये छोटी साइज है, 150 रुपए किलो का मिलेगा। 150 से 200 रुपए किलो। जैतून वरी गोलो तो हैदराबाद भला इहो मूंखे ॿुधाए फी सीज़न घणा किरोड़ कमाए वठंदा आहियो हुन मां? साईं हिस्सा में वो मक्का हिस्सा वरी कीअं कोन न वो मक्कादार वेठा थी। ही एकड़ 2 लाख 3 लाख एकड़ वञे तो मक्कादार महीने जा ख़र्च घणा आहिनि, बारदानो आहे बाबा 2 लाख बागन उन ते 3 लाख समझ कर इज़ाफ़ी ख़र्च एकड़। करा कई तव्हां ठेके ते ॾिनो आहे न? असां ठीक है ॾिनो। घणा लख फी एकड़? 2 लाख रुपया एकड़ वञे तो। 2 लख और साल जो? साल जो माना सुकी कमाई आहे माशाल्लाह। कमाई ये माल त जाम था कमायो, पोइ सफ़ा ईअं सादा लॻाए पिए। कुर्मी माण्हू वॾा ही मुंहिंजे मालिक जी हाँ हाँ वाह। पैसो जुआ छे थी ने। तो मैंने इनसे पूछा कि आप तो माशाल्लाह ठीक ठाक कमाते हैं, तो ऐसे सादा क्यों घूम रहे हैं? तो इनका कहना था कि यार हम मजदूर लोग हैं, हमें ये दिखावा, ये शोबाजी पसंद नहीं है। चलो इहा ॻाल्हि सुठी आहे, पर ग़रीबनि ते बि ख़र्च कयो न। गरीब कंदा गरीब मामा गरीब बंदे कंदा 5 वक़्त नमाज़ पढ़ा खैर ख़त्म जाइंदा माल का महबूब मदीना अमीर उमरो करे घरारी भी नमाज़ पढ़े, असां बि नमाज़ पढ़नि जेसि ताईं हयाती आहे वधीक पंहिंजो तव्हां कमु इहो हर इंसान खे पाण खे इहो ई कमु शयूं ईंदियूं, इंसान अलाह जे बंदनि ते ख़र्च करणु। पूरी साहब जैतून 2 टे ॾियां धोई अथां पुआरो कलर ॾेई पर हिन पार माराए पुआरे वारो थो कराए। न न ये कौन खाएगा बाबा, इन में अथर ही कोन्हे। जीअं दवा ॾेती कीड़ा मार रकुल मार कलर छाजो ठहियल आहे, पत्थर जो त आहे। अच्छा ये फुआरे वारो तव्हां मंडी मोकिलियो था, विकिणो था? अल्लाह खैर करे। बाबा तो के दवा जी बोतल पर तू मरंदे ही कोन, जमादार के मारे
खाओ लता न न ॾिसूं था पोइ हिनखे थोरो धोई पोइ खाइबो। तो दोस्तों चांहि पीऊं था। अच्छा दोस्तों असां हिते वरी चांहि माशाल्लाह पीऊं था। हिननि जो चांहि जो बि इंतज़ामु आहे। हिननि वीचारनि सलाह हीअं चांहि जी सलाह केरु हणंदो असां न कीअं करे सघंदासीं। काल हिकिड़ी आहे सो असांजा भाइर आहिनि ही पोरियत असां पाण पोरियत आहियूं असां पाण मज़दूर आहियूं तंहिंजे करे हिननि सां गॾु बीहंदासीं इंशाअल्लाह हिननि लाइ आवाज़ उथारींदासीं ऐं चाचनि जहिड़नि सेठनि सां विढ़ंदासीं। अदा ॻाल्हि ईअं आहे जहिड़ो थींदो पंहिंजो ॿुध न महिमान को ईंदो नी मानी खाराईंदी चांहि न पहिरियों वॾो 50 चांहि पहिरीं सही ॻाल्हि आहे हक़ीक़त ॿुधो ॿुधो 50 हिते बूरो मुआदरो लतीफ़ वारनि जो पीउ जा महिमान आया 50 पिया मानी जी होटल जो तंदूर मानी दानी पचाए खाराई ॿिए ॾींहुं घर ई गरम 3 ॾींहुं मलाई गरम मुझे बने थे कुछ न बने थे जैसे चाय प्यार में अभी सब कुछ बन गया अब बन गया सो अदड़। अच्छा तव्हां भला इहो मूंखे ॿुधायो मेमण साहब इसको अदड़ बोलते हैं। ये अदड़ का प्यासी है जिधर जाता है बाबा अदड़ ॾिसो पिलाओ, चांहि अदड़ पिलाओ। हिकिड़ी घुराईंदे 3 ॼणा हूंदा 3 साथ थींदा न ॿ हूंदा अदड़ जो ॿुधो हिन जो नालो ई अदड़ आहे। ॿुधो हाजी इलियास उर्फ इशफाक उर्फ अदड़ मरहूम। अरे तो त थवाई कान जी नसीब थे मार पो माना कंजूस आहे चाचो न कंजूस छे तो आहे। हाँ हिकिड़े चांहि मां 3 माण्हुनि खे प्यारी न त हाणे पिनण इन दोनों की मजाक मस्ती चलती रहती है इनकी दोस्ती भी है और ये आपस में मौलेदार भी हैं इनका घर साथ में तो ये कह रहे थे कि ये बहुत कंजूस हैं। कने अच्छा ॿियो भला अथव ज़मीन या ही बस बाग है ज़मीन हेॾी आहे बाईपास भरिसां 10 एकड़ बनी आहे बाईपास ते आहे उते बेरियूं अंबदन उते बेरियूं ऐं जैतून आहिनि। जैतून अच्छा इनकी ज़मीन आगे बाईपास पर भी है नेशनल हाईवे पर। तो ज़िला नौशहर और फिरोज में तहसील कंडियारो तहसील भिरिया तहसील मेहराबपुर तहसील मोरो में कम है लेकिन इन तहसीलों में हज़ारों बल्कि लाखों एकड़ों पर कहें तो अमरूद के बाग भी हैं और आम के बाग भी हैं। आम की सीज़न में आपको आम के बागात विज़िट कराएंगे इंशाअल्लाह ताला। तो बड़ा खूबसूरत पुरसुकून माहौल है। ये माशाल्लाह वडेरे नहीं है सादा से एक ज़मींदार हैं और नमाजी आदमी हैं बुज़ुर्ग हैं शरीफ आदमी हैं। पुआरे यार अरे हे त मरदो कोन्हे के बोतल अरे वाह ये जैतून वो दई हाज़मेरी है हाज़मेरी है बिल्कुल सही गाल है। होता है पर फुहारो तो चल रहा है अगो अपन हाज़म करी। दोस्तों ये जो ठेकेदार हैं उन्होंने चाय की दावत दी है यहाँ पर। ये चाय की तैयारी हो रही है अभी चाय पकेगी ये सब भी पिएंगे हमें भी पिलाएंगे। ये देखें माशाअल्लाह ये तैयार है फल तैयार है। दोस्तों सामने ये माशाअल्लाह सरसों का ये फसल देख रहे हैं थोड़ा सा फसल है ज़्यादा नहीं। ये भिरिया सिटी ये मोहल्ला है मेमन मोहल्ला माशाअल्लाह यहाँ के लोग बहुत खुशहाल हैं क्योंकि यहाँ की जो ज़मीन है उसकी मार्केट वैल्यू बहुत ज़्यादा है। ये भाई बता रहे थे यूसुफ इब्राहिम जो अभी रिकॉर्डिंग कर रहे हैं इस एरिया में तकरीबन फी एकड़ की जो मार्केट वैल्यू है तकरीबन 4 से 5 करोड़ रुपए है। क्या फी एकड़ ने छा होंदी मालियत पैसा मार्केट छा है ना जी ज़मीन जी हाँ ज़मीन रेट 8-10 लाख वेसो खपे प्लाटिंग में एकड़ वैसो 18 लाख रुपया। वैसों का मतलब एकड़ में 40 वैसा आते हैं 40 पैसे आते हैं और फी वैसा जो है ये बता रहे हैं 8 से 10 लाख रुपए। तो आप खुद अंदाज़ा लगाएं 3.5 से 4 करोड़ रुपए। आइयो वडी कम है। सामने भी ये बुजुर्ग जा रहे हैं इनसे भी कचहरी करते हैं। उते हलो दोस्तों साम्हूं हिकिड़ो बुजुर्ग वञे पियो चवनि था इहो बि बाग़ जो मालिक आहे इन जो बाग़ आहे इन सां कचहरी कयूं था। सो असांखे बुज़ुर्गनि सां कचहरी करण में ॾाढो मज़ो ईंदो आहे छाकाणि त हीअ जंहिं दौर जा माण्हू आहिनि उहो आलीशान दौर हूंदो। सो हिननि जे सीननि में ख़ूबसूरत यादूं मदफ़ून आहिनि। अस्सलाम वालेकुम इजाज़त अस्सलाम वालेकुम बीजो बीजो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम भली करे मुझा मिठा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह खुश आहियो सुमरा खुश तबियत सही आहे तव्हांजी शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे पाक ज़ात है हाँ अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह महिरबानी 2 मिंट तव्हांखे खपंदा तव्हां कचहरी कंदासीं।
साईं सां कचहरी कयूं था मूंखे ख़बर पई आहे त साईं जो बि बाग़ आहे ज़ैतूननि जो। ज़ैतूननि जो आहे साईं। हा माशाअल्लाह। नालो छा आहे साईं तव्हांजो? मुमताज़ हुसैन कहिड़े पाण? मेमुण मुमताज़ हुसैन मेमण साहब उर्फ़ शफ़ी मोहम्मद उर्फ़ शफ़ी मोहम्मद। मेमुण। उमिरि घणी आहे साईं तव्हांजी? उमिरि साईं 23/11/56 जी पैदाइश आहे। 23/11 मां डेट ऑफ बर्थ यादि आहे। हा इहा पकी आहे या कार्ड में? स्कूल में दाख़िला, हा बाक़ी कार्ड में त 1955 हा। माना अच्छा ईअं 56 44 25 64 69 साल 69 माशाअल्लाह। त हाणे इहो मूंखे ॿुधायो घणनि एकड़नि ते आहे तव्हांजो बाग़? असांजो ज़मीन त 2.5 एकड़ आहे। 2.5 एकड़। 2.5 एकड़ आहे, उन में 1.5 एकड़ कपजी वियो 22 वारनि मींहनि जी बरसातनि खां पोइ। अच्छा बाक़ी एकड़ खनि ई टुकरी उहा रखी अथऊं। सफ़ा तबाह थी वियो? सफ़ा तबाह थी वण कटाए छॾियो? कपराए छॾियासीं। पोइ छा नवां वण हणायो या वरी नवां हींअर रखिया अथऊं कणिक पोखे उन में हिन साल? हिन पोइ साल 3 साल छो ख़ाली वांदी पई ज़मीन? वांदी पई इन जे करे जो पहिरीं ॻाल्हि त आमदनी अहिड़ी कान हुई जो असां उन में कुझु करे सघूं। सही आहे रोज़ी कान हुई, ड्यूटी बि कान हुई। सही आहे। छोकिरो बि हिकिड़ो उहो पंहिंजे पेट में पूरत मस पई थिए, ज़मीन में पैदावार मिले कोन पई। हा वाकर कोर्स असांजो हे जेको आहे R5 सॾिजे थो बुधका डिस्ट्रीअ में, अच्छा उहो किन वक़्ती सियासी मजबूरियुनि जे करे बंदि लॻो पियो आहे। अच्छा पाणी कोन्हे? कोन्हे को पाणी कोन्हे को। हा पोइ हीउ किथां आयो पाणी? इहो बोरिंग हणाई बोरिंग अथऊं, 1.5 लाख रुपया ख़र्च करे अच्छा। बोर करायो अथऊं। पोइ पाणी मिठो आहे? पाणी मिठो आहे, शुक्र अलाह जो, अलाह जी हीउ रहमत। तव्हांजी ज़मीन आहे न? इहा असांजे सौटनि जी आहे, नानो ऐं ॾाॾो 2 भाउर हा। कमाए थो आहे ज़ैतूननि जो बाग़ या न? ज़ैतूननि जो बाग़ हींअर 2-2.5 लख रुपया मका ते वञे थो साल में। अच्छा ज़ैतूननि जो एकड़। हा पर हेलो को साल जेको हींअर थियो आहे सो हिन महिल ताईं मकादार खसारे में आहे। जीत अच्छा। जरासीम कोन थो छॾे, मौसमी हालात अहिड़ी आहे, हींअर डिसंबर लॻे ई कोन थो, कल्ह पघर पियो निकिरे। पोइ बि ज़मीदार फ़ाइदे में आहे? ज़मीदार फ़ाइदे में आहे, आबादगार वरी खसारे में आयल आहे। पर 22 वारनि मींहनि में माना ॼण 4 आना 6 आना वञी रहियो, बाक़ी 22 वारनि मींहनि में घणो खसारो थी वियो। 2022 में जो महा बरसातें ग्रेट रेन्स हुए थे, उन बरसातों ने सिंध की ज़राअत को बहुत ज़्यादा नुकसान पहुंचाया और ये बता रहे हैं कि अमरूद के जो बागात हैं उनको भी शदीद नुकसान पहुंचा। दर्द कथा बता रहे थे, 2.25 एकड़ ज़मीन है इनकी, तो बता रहे थे 1.5 एकड़ पर अमरूद का बाग था। 2022 की बरसातों में वो तबाह हो गया, तो उन्होंने अब भी इस साल नए पौधे लगाए हैं। ज़िंदगी में खुश आयो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जे पाक ज़ात जा एहसान न गणिया। हाँ का मायूसी का उहा नाउमीदी? मायूसी हिन ज़माने जे हिसाब सां त सभु को मायूस आहे, हाँ। पर इहो सभु अल्लाह जी नेमत आहे। ॾुख में ऐं सुख में शुक्र ऐं सब्र जो सहारो हुजे त सभु कुझु आहे। चाचो असां वठियो पियो वञे पंहिंजे बाग़ में, ज़ैतूननि जे बाग़ में। माशाअल्लाह भाॼी हे बाजड़ी आहे, पालक आहे, हे साईं पालक। गोगड़ू ऐं हुरबो आहे माशाअल्लाह। रोज़ जे गुज़र सफ़र जे लाइ। दोस्तों ये देसी पालक, सिंधी पालक देखें, माशाअल्लाह तैयार है बिल्कुल। तैयार है ना सफ़ा? इहा तयारु आहे, 3 लाभ लूणूं पिया था हिन जो, 2 हाँ। दफ़ा कपे विया आहियूं, 3 दफ़ो इहा तयारु आहे। अच्छा उहो हुरबो ऐं गोगड़ू आहे न, अच्छा। उहो ज़ैतून जी नर्सरी घणा आहे। लाभ तव्हां लुणंदव? हे 7-8 लाभ ॾींदी साईं। केसि ताईं हलंदी? इहा अप्रैल में ख़तम थी वेंदी बिज करे। अच्छा मार्च घणनि में- ॾींहंनि में तैयार थिए थो हिकिड़ो? हे पहिरियां पोखाई जेका असां 22-24 ॾींहंनि में शुरू थी थिए, बाक़ी पोइ 15 ॾींहं। अच्छा पहिरीं पोखाई जेका आहे उहा कहिड़े महीने में थिए थी? इहा अक्टूबर जे 8-10 तारीख़ खां वठी। अच्छा सिंधी पालक सिंधी बता पालक। रहे हैं कि अक्टूबर के मिड में इसका बीज लगाते हैं और तकरीबन 20 से 22 दिन के बाद वो तैयार हो जाता है पहला फसल। उसके बाद हर 15 दिन के बाद सर्दियों तक, अप्रैल के महीने तक, ये सिंधी में तो इसको बोलते हैं हम लाभ लुणन, यानी उसकी फसल उठाना, कटाई करना। तो 8 मरतबा ये इससे कमा सकते हैं। ही तो सफ़ा नंढे टुकड़े में ईंदव? इहो पंहिंजे खाइण पीअण लाइ। पंहिंजे लाइ? हा। ऐं हूअं भला मार्केट में घणे पण वञे मार्केट में थी? हींअर हिन जो अघु कोन्हे, 100 रुपया धड़ी, 20 रुपया किलो, भरी खणी चो त 1000 बि कोन थो ठहे। अच्छा हा खसारो ई खसारो आहे। ज़राअत चयो मां वञे, पटाटो हाणे 20 रुपया किलो पे थो खपे। ये बता रहे हैं कि इसमें कोई फायदा ही नहीं, अपने घर के लिए या किसी को गिफ्ट करने के लिए उन्होंने लगाई है। 2 मण अढाई लही थी वञे। एतिरी त तव्हां खाईंदा कोन हूंदो न? साईं जहिड़ा यूसुफ जहिड़ा खोड़ पे था फिरनि, हा पुछोसि रूबरू आहे, परे कोन्हे को। हाँ हा शुक्र अल्लाह जो, चलो इहो भला भाॼी त पंहिंजी आहे न? शुक्र अल्लाह जो, अल्लाह जो। हे थूम सही है, साई थूम, हे गोगड़ू ऐं हुरबो, हिन में मेथी हो ही आहे, हे गोगड़ू आहे, शलजम मिक्स है सब? हा सभु मिक्स पोखियो थो। दोस्तों मेथी और शलजम ये मिक्स है। पूरी हेॾो हिन पासे अथव हीअ,
मूरी हेॾां बि आहे न, हेॾां हेॾा बि आहे। माशाअल्लाह यार, बहितरीन। ऐं हे ॿूड़ा वरी हुन जा आहिनि सिंगरा थींदा आहिनि, फरियूं थींदियूं आहिनि कंडीअ जे फरियुनि जहिड़ियूं। वेरी गुड। अॼु केसि ताईं अथव तव्हांजो? उहो हीअ कुंड बाईपास सां लॻी हुते रोड ते। होसि ताईं? हा, शुरूआत bypass। हितां खां हीअ त हा, खजी असांजो आहे न, खजी तव्हांजी आहे? हे ॼमो या वण माना बाईपास ताईं आहे न तव्हांजी? बाईपास ताईं कुंड बाईपास लॻेसि थी, मथे चढ़ंदासीं बाईपास पंहिंजे बनी। पोइ त माना माशाअल्लाह वैल्यूएबल शुक्र है। अल्हम्दुलिल्लाह, चयो मां अल्लाह जे पाक ज़ात आहे सां। सही है। तो ये इहो शफी बेर जो मोहम्मद साहब, बूड़ो आहे, इहो बेर मुमताज जो हुसैन बूड़ो और आहे। शफी मोहम्मद साहब, ये इनकी खजिए जो ज़मीन ये बूड़ो आहे। नेशनल हाईवे पे है कम, लेकिन बहुत ही महंगी ज़मीन है। मैंने आपको बताया जैसे कि अंदर ही तकरीबन 3.5-4 करोड़ रुपए फी एकड़ इसकी वैल्यू है इस ज़मीन की। आप नेशनल हाईवे की तो बात ही अलग है। छा जो वण आहे साम्हूं? इहो बेर जो, बेर ने टेकू छो ॾींदो आहे? इहो टेकू बेर मेण जे लाइ। अच्छा, सही। इहो बेर मेण जे लाइ। इहा हिकिड़ी बेर 25-30 हज़ार ठाहींदी आहे साईं। अच्छा, हा, 3200 रुपया मण, 80 रुपया किले जे हिसाब सां गाॾी सही सां आहे। इन ॿधल। कॾहिं थींदी आहे सीज़न? हींअर बस शुरू थी वेंदी 15 ॾींहंनि में। अञा तैयार कोन्हे न? न, ये बेरी का दरख्त है, इन्होंने सपोर्ट दी हुई है लकड़ियों से। तो सोचो केॾो घाटो वण आहे बेर जो, माशाअल्लाह। माण्हू घर ठाहे वेही रहे, ज़बरदस्त। तव्हां अचो रोज़ बनीअ ते? हा, सुबुह शाम जो 2 टाइम। हाँ, हा, शुक्र अल्लाह जो। भई ॿियो त सार कमकार- संभाल लाइण। हा, कमकार त कोन्हे कोई टंग। पोएं साल 11 महीने में किरी पियोसि, भॼी पई। अच्छा। राड पियल आहे हींअर। सही है। साइकिल बि कोन था हलाए सघूं। हाँ, साइकिल हलाईंदा आहियो? साइकिल मोटरसाइकिल कान रखी कान अथऊं ज़िंदगी। मोटरसाइकिल हलानी कोन अचे? न कोन अचे, बस साइकिल चलाते थे, लेकिन इनका एक्सीडेंट हो गया लास्ट ईयर, हाँ, तो पोएं साल 11 महीने साइकिल में नहीं किरी चला सकते। हाँ, देखिए जब भी तो माशाल्लाह ये सेहतमंद है। हे नर्सरी 69 आहे, ज़ैतून years जा के बूटा ठाहींदा age आहियूं, में। वरी वराए अच्छा, नर्सरी ठाहींदा आहियूं। हाँ, हैदराबाद ताईं नर्सरी असांजी वेंदी आहे। माशाअल्लाह। बिलाल नर्सरी हुन में यूनिवर्सिटी जे पासे में आहे, उहो हितां असां वटां खणी वेंदा आहिनि गाॾियूं भर वाह वाह। हैदराबाद। ज़ैतून जैतून जी नर्सरी है। ज़ैतून जी नर्सरी, बिज माना जेके चकियूं करे चइजनि। अच्छा, चक्की मोकिलियो था, सही है। अच्छा, ये इसके जो ना पौधे, अमरूद के पौधे भी ये सप्लाई करते हैं। रगो ॾिसण अचो था, दिलि ख़ुशि करणु। हा, बसि बि वरी घड़ी खनि ज़िक्र तस्बीब कंदा आहियूं, जेको अलाह जे वाक़ बि थींदी वेंदी। वाक़िफ़ थी वञे। हाँ, ऐं वरी छोकिरनि खे, छोकिरो आहे उनखे कमु सम्झाईंदा आहियूं, सही है। टाइम पीरियड जेको आहे। दोस्तों माशाल्लाह कीअं ॾिसो ख़ूबसूरत पेचरो ठहियल आहे गोलाई में। हा, ये खूबसूरत छोटा सा रास्ता बना हुआ है, और यहाँ से चलते चलते हम सामने नेशनल हाईवे पर पहुँच सकते हैं। तो बड़ा ही सुकून है, बड़ा ही खूबसूरत माहौल है। हाणे हे वरी ॿेरनि जा ॿूड़ा हेल ये वधाया आप अथऊं सामने साईं। ट्रालर्स देख रहे हैं, नेशनल हाईवे। ये यहाँ के मकामी लोग बता रहे हैं कि ये मरम्मती काम जो है इतना सुस्त रफ्तारी से जारी है, इतने हादसात होते हैं यहाँ पर, किसी को एहसास ही नहीं है, कोई इंसान की वैल्यू नहीं है यहाँ पर। क्या इस रोड का काम ख़त्म क्यों नहीं करती नेशनल हाईवे अथॉरिटी? थोड़ा थोड़ा करके काम कर रहे हैं यार, कोई इंसानियत नहीं है। यहाँ के लोग इंसान नहीं है। 30 लोग मर चुके हैं। कराची और हैदराबाद जो सोकाल्ड मोटरवे बना, उसमें भी तकरीबन 200 के करीब इंसानी जानों का ज़िया हो गया। तो यहाँ पर रोड बनता है ना, ये मकामी लोगों के लिए मुसीबत हो जाती है। रोड ख़राब करते ये बड़े ट्रॉलर्स वाले, नाकिस मटेरियल इस्तेमाल किया जाता है। सारी ज़िंदगी, पूरी उम्र गुजर गई, लेकिन ये नेशनल हाईवे की हालत नहीं सुधरी। ये वाटर कोर्स पक्का बना हुआ है, यहाँ के मालिक ने, बाग के मालिक ने बनवाया होगा या गवर्नमेंट ने बनाया है। बहरहाल देखें खूबसूरत इसका लुक। सिंध पंहिंजी केॾी माशाअल्लाह सुहारी आहे, सिंध में केॾो सुकून आहे। अलाह ताला सिंध खे नज़र बद खां महफ़ूज़ रखे। जेके असांजा पंहिंजा तकरार आहिनि, ख़ासि तौर उत्तर सिंध में क़बाइली तकरार, धाड़ियल गर्दी, फुरी मारी, इहा न जे ख़तमु थी वञे, सिंध जा माण्हू केॾा ख़ुशि थी वञनि। ऐं सिंध मां करप्शन ख़तमु थी वञे, हक़ मारी ख़तमु थी वञे, सिंध जे माण्हुनि जा जेके हक़ मारिया वञनि था, हुकुमरान सुधरी वञनि, त सिंध केॾी न माशाअल्लाह ख़ुशहाल थी वञे। अलाह ताला हर नेमत सां नवाज़ियो आहे पंहिंजी सुवारी सिंध खे। सिंध जी ज़रात केॾी शानदार आहे, सिंध जी ज़मीन माशाअल्लाह केॾी ताक़तवर आहे, छा त उन जी वैल्यू आहे। पर बदकिस्मती इहा आहे, सभु कुझु असांखे सुठो मिलियो। दोस्तो अंबनि जो बाग़ आहे, हेॾां वरी ज़ैतूननि जी नर्सरी लॻाई वई आहे। हिते हिन जो ॿूटो तयारु करे
वरी नवां वण लॻाया वञनि था अॻिते या वरी कमर्शियल बुनियादनि ते हिनखे विकिरो बि कयो वेंदो आहे। पपीते जा वण, शायदि पपीतो आहे मूंखे लॻे थो, डिघा डिघा वण। ऐं हीअ वाटर कोर्स ते हलंदा हलंदा असां हीअ विज़िट कयूं पिया। माशाल्लाह साफ़ु सुथिरो रखियो आहे इन नर्सरी खे। पंहिंजो हिन जो जेको मालिक आहे उन जंहिंजी बि आहे, अलाह साईं हुनखे बख़्शे बचाए ॾे, उनजे रिज़्क़ में अञा वाधारो करे, जंहिंजो बि आहे। सो हुनजी इजाज़त खां सवाइ हिते आया आहियूं से मालिक त कमेंट असांखे करे त हुनखे ॻाल्हि बुरी त कोन लॻी, छो जो बग़ैर इजाज़त हीअ रिकॉर्डिंग करणु सुठो न आहे हूंदो। दोस्तो अॼोको विलाग हिते ई पाण दंग कयूं था। पाण वरी सुभाणे इंशाल्लाह हितां ई शुरूआति कंदासीं। कुझु ॿियनि हितां जे बाग़ जे मालिकनि सां ॻाल्हियूं कंदासीं, पोरितनि सां कचहरी कंदासीं ऐं तव्हांखे ज़ैतूननि जी पटाई मार्केट कीअं थो मोकिलिजे ज़ैतून, उहो सॼो ॿुधाईंदासीं। सो हीअ वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे त लाइक ऐं शेयर करणु न विसारिजो ऐं पंहिंजे भाउ जो चैनल सब्सक्राइब ज़रूरु कजो। वालेकुम अस्सलाम, वाह ख़ुशि, मेहरबानी। अजनबी थे लेकिन सिंध में अल्हम्दुलिल्लाह ख़ास तौर पर जो देहात के लोग हैं वो शरीयत के इस अहकाम पर सख्ती से अमल करते हैं कि दुआ सलाम ज़रूर करते हैं। कोई अजनबी हो, कोई जानने वाला हो या ना हो, उससे हाल चाल पूछते हैं, उसकी ज़रूरियात तक का पूछा जाता है तो उसकी मदद की जाती है। तो दोस्तों आज के व्लॉग को यहीं ख़त्म करते हैं। कल इंशाल्लाह दोबारा हम आपको अमरूद के बाग का विज़िट कराएंगे और अमरूद पेड़ों से कैसे निकाला जाता है, मार्केट कैसे भेजा जाता है, ये सब आप कल इंशाल्लाह देख सकेंगे। बहुत शुक्रिया। अपने भाई का ये चैनल सब्सक्राइब ज़रूर कीजिए।